दिनों जेकर तू चवीं तो सिकू रात घर न हो त पोइ पक ॼाण जाए त राति अकबर खान ते हमलो करण वारो को ॿियो न पर तुआरो छोरो सिकू ई हूंदो। सावल मुंहिंजो पुटु एॾो वॾो कदम खणी नथो सघे। मूंखे लॻे थो त तव्हां उन खे क़ैद कयो आहे। चाचा दिनू जेकर असां सिकू खे क़ैद कयूं हा तो साफ़ तोखे ॿुधाए छॾियूं हा, असां तोखां ड्रिजूं कोन था जो तोखां ॻाल्हि लिकाईंदासीं। दिनों हाणे त तोखे जवाब मिली वियो, हाणे पक ते ई आहे, अञा असां ते कुझु शक अथई? सावल कान, असां मिसकिन माण्हू आहियूं, असांजी दाव त रब खे आहे। चाचा दीनू जंहिंजो बि तव्हां सां ज़ुल्म थियल हूंदो न, अलाह साईं हुनखे पुॼंदो। अलाह भलाई कंदो वारिस। वारस पहिरियों त मूं सम्झो त इहो सिकू पंहिंजे दिलि मां बुग़्ज़ कढी असां सां हिकु थी वियो आहे, पर न, हाणे मिड़ई पक पवे थी त इहो सिकू पको जो पको दिलावर खान सां मिलियल आहे। सुट ॻोठ जे हर माण्हू खे दिलावर खान ख़रीद करणु शुरू कयो आहे। वॾा मुल्क में बुख काहे पई आहे, इन करे ईमान जो सौदो ॾाढो सस्तो थी वियो आहे। भले पंहिंजे ईमान जो सौदो कनि वारस, पर मकाफ़ती अमल आहे। बेईमान माण्हू जी का बि पछाड़ी न आहे, कारो ख़राब हूंदो आहे हिन दुनिया में बि त हुन दुनिया में। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।